पाकिस्तान ऐं IMF में ॻाल्हियुनि जो आख़िरी दौर थी रहियो आहे। नाणे वारी वज़ारत जो चवणु आहे त IMF सां ॻाल्हियूं कामयाब थियण जो इम्कान आहे। आलमी मालियाती इदारे अञा ताईं का नई शर्त लागू न कई आहे। ॻाल्हियुनि जी कामयाबी लाइ IMF जे इत्मीनान सां मशरूत आहे। ॻाल्हियूं कामयाब थियण ते पाकिस्तान ऐं IMF में स्टाफ लेवल मुआहिदो थींदो। स्टेट बैंक की मॉनेटरी पॉलिसी कमेटी जो इजलास थी रहियो आहे। मॉनेटरी पॉलिसी इजलास में ब्याज जी शरह बाबति फ़ैसिलो कयो वेंदो। स्टेट बैंक जी मॉनेटरी पॉलिसी जो रेट हिन वक़्तु 22% आहे। स्पीकर मलिक मोहम्मद अहमद खान जी सदारत हेठि पंजाब असेंबली जो इजलास थी रहियो आहे। माली साल 2023-2024 ईस्वी जे ईंदड़ 3 ऐं गुज़िरियल 9 महीननि जी बजट जी मंज़ूरी वरिती वेंदी। नाणे वारो सूबाई वज़ीर मुतबा शुजाउर रहमान बजट पेश कंदो। सेनेट जी सिंध में 12 ख़ाली सीटुनि ते उम्मीदवारनि जी नामज़दगी काग़ज़नि जी छंछाण जो अमल शुरू। पीपल्स पार्टी समेत मजमूई तौर 35 उम्मीदवारनि फार्म जमा कराया हुआ। सहाफ़ियुनि, लेखकनि ऐं सिविल सोसाइटी जी तंज़ीम JWC ग़रीबनि ऐं बेपहुच माण्हुनि ऐं लावारसनि जे वारस बणिजण जो वचन कंदे तंज़ीम जो दाइरो तइलके सतह ताईं वधाइण ऐं हर तइलके में बेपहुच माण्हुनि जी मदद लाइ हेल्प सेंटर क़ाइमु करण जो ऐलान करे छॾियो। नई पार्टी जी चूंड शौकत नूरारी सदर चूंडिजी वियो। JWC जे चेयरमैन डॉक्टर अब्दुल करीम राजपत चयो आहे त JWC टीम 2 सालनि दौरान बिना कंहिं माली मदद जेको कमु कयो उहो करिश्मो आहे। असुल सघ अवाम आहे जेको अॼु बि निंधणको बेयारो मददगार लावारस ऐं ज़ुल्म जो शिकार आहे। हेठियनि पीढ़ियल बेपहुच माण्हुनि जी मदद करणी ऐं पंहिंजे हक़नि बाबति शऊर पैदा करणो आहे। पोरियतनि ऐं ग़रीब तबिके जो आवाज़ बणिजी संदन हालत तब्दील करणी पवंदी। JWC फातिमा फरडो, नाज़िम जोखियो ऐं अजमल सावंत जहिड़नि मामलनि ते आवाज़ उथारे अवाम में उत्साह पैदा कयो आहे। इसराइल जी गज़ा पट्टी ते जारी गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 92 फ़लस्तीनी शहीद 130 ज़ख़्मी। अरब मीडिया जो चवणु आहे त 7 अक्टूबर खां शहीद फ़लस्तीन जो अंग 31,700 खां वधी वियो। 73,700 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी चुका। शहीदनि में वॾो अंग औरतुनि ऐं ॿारनि जो आहे। इमदादी सामान गज़ा पहुचण जो सिलसिलो जारी। 13 ट्रकूं जबालिया ऐं गज़ा पहुची वियूं। हिज़बुल्लाह जी हिक ई ॾींहं में इसराइल ते 8 हमलनि जी दावा। व्लादिमीर पुतिन लाॻीतो 5 भेरो रूस जो सदर चूंडिजी वियो। रूसी मीडिया जो चवणु आहे त पुतिन 87.97% वोट खणी रूस जो सदर चूंडिजी वियो। सदारती चूंडनि में वोटनि जो टर्न आउट 67% रहियो। 1999 खां इक़्तिदार में रहंदड़ पुतिन वधीक 6 सालनि ताईं सदर जे उहिदे ते बरक़रार रहंदो। अमेरिका रूस जे सदारती चूंडनि जे नतीजनि खे रद्द करे छॾियो। व्हाइट हाउस जो चवणु आहे त रूस में सदारती चूंडूं साफ़ शफ़ाफ़ नाहिनि थियूं। पुतिन पंहिंजे मुख़ालिफ़नि खे क़ैद करे सियासी अमल खां ॿाहिरि रखियो। रोहिड़ी जे ॻोठ खुरम जागीरानी में औरत मुबैना कार इल्ज़ाम हेठि तशद्दुद बाद घोटाले क़त्ल। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश तहवील वठी अस्पताल पहुचायो। दिगड़ी वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में ॻोठ अब्दुल अली नूहानी वासी नौजवान क़त्ल। मुमताज़ अली नूहानी जो लाश अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। घर में कोहराम। सेप्टेंबर 1965 जे हीरो ऐं भारतीय हवाई फ़ौज खे 60 जो खीर यादि ॾियारींदड़ एयर कमोडोर मोहम्मद महमूद आलम जी 11वीं वरसी मल्हाई पई वञे। ISPR जो चवणु आहे त चेयरमैन जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी सर्विस चीफ्स ऐं पाक फ़ौज एयर कमोडोर मोहम्मद महमूद आलम खे बेटा पेश कई। एयर कमोडोर मोहम्मद महमूद आलम 1965 ईस्वी जी जंग में 1 मिनट खां बि घटि वक़्त में भारतीय हवाई फ़ौज जा 5 जेट जहाज़ तबाह कया हुआ।
क़ौम जो हीरो 18 मार्च 2013 ईस्वी में डिघी अदालत खां बाद 78 वरनि जी उमिरि में लाॾाणो करे वियो। पाकिस्तान सुपर लीग 9 जो नओं चैंपियन केरु हूंदो फ़ैसिलो अॼु थींदो। इस्लामाबाद यूनाइटेड ऐं मुल्तान सुल्तान्स विच में दंगल थींदो।